हेडलाइंस वॾियूं अहम ख़बर आहे अवास शेयर कंदासीं। अदालत शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो यूनिवर्सिटी के एमडीकेट नतीजा जारी करण खां रोके छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट के जस्टिस अरबाब मोहम्मद ताहिर 3 सफ़न ते बदल हुक्मनामो जारी किया। यूनिवर्सिटी इंतजामिया ईंदड़ हुक्मन ताईं टेस्ट जा नतीजा जारी न करे। अदालत सिहत वारी वज़ारत समेत ॿियनि लाॻापियल धुरियुनि खे 26 सेप्टेम्बर ताईं नोटिस जारी करे छॾिया। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। अदालत शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो यूनिवर्सिटी के एमडीकेट जा नतीजा जारी करण खां रोके छॾियो आहे। अहम ख़बर है अवास शेयर कंदासीं। अदालत शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो यूनिवर्सिटी के एमडीकेट नतीजा जारी करण खां रोके छॾियो। अहम ख़बर है इस्लामाबाद हाई कोर्ट के जस्टिस अरबाब मोहम्मद ताहिर 3 सिफ़न ते बदल हुक्मनामो जारी किया। यूनिवर्सिटी इंतजामिया ईंदड़ हुक्म ताईं टेस्ट जा नतीजा जारी न करे। हाई कोर्ट जो हुक्मनामो अदालत सिहत वारी वज़ारत समेत ॿियनि लाॻापियल धुरियुनि खे 26 सेप्टेम्बर ताईं नोटिस जारी करे छॾियो।